पुरतशद्दुद मज़ाहमत जो रस्तो अख्तियार कयो। हुकूमत ख़त्म थियण खां पोइ पार्टी क़यादत ऐं कारकुननि खे सुख जो साह खणण न ॾिनो वियो। 9 अप्रैल ते माण्हुनि खे तशद्दुद जो पैगाम ॾिनो वियो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन कारकुननि खे पंहिंजी फ़ौज सां वेढ़ लाइ भड़कायो। पाक फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ चेयरमैन के साइफर केस जी जेल में बुधनी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते रिलीफ न मिली सघियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां ट्रायल कोर्ट सां राब्तो करण जी हिदायत। फ़ैसिले में चइबो आहे त साइफर केस जी जेल ट्रायल में का बि बदनीयती नाहे। सिक्योरिटी खे नज़र में रखंदे जेल ट्रायल पीटीआई चेयरमैन जे हक़ में आहे। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक़ काकर बीजिंग पहुची वियो। अनवारुल हक़ काकर जी बीजिंग पहुचण ते संदसि शानदार आजम वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक़ काकर वन बैलेट वन फोरोड फोरम में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। चीनी सदर शी जिनपिंग सां बि मुलाक़ात कंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां फ्यूल प्राइस एडजस्टमेंट खे गैर कानूनी करार ॾियण बाबति लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालअदम करार। सुप्रीम कोर्ट मामलो नेपरा एपीलेट ट्रिब्यूनल ॾांहुं मोकिले छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो आईनी ऐं क़ानूनी तौर अमल जोॻो नाहे। इसराइली फ़ौज जी ग़ज़ा ते हमलनि जे नतीजे में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 2700 खां वधी वियो। 11,000 खां वधीक ज़ख़्मी। 12 लख फ़लस्तीनी बेघर। पाणी, ख़ोराक ऐं दवाउनि जी खोट। यहूदी फ़ौज जी कार्रवाइनि खां इस्पतालूं बि गैर महफ़ूज़। अरब इस्पताल ते बमबारी। शहरनि इस्पतालुनि में जाइ ख़त्म थियण सबबि मण रेफ्रिजरेटरनि में रखणु शुरू करे छॾिया। क़ब्रिस्तान भरिजी वञण सबबि शहीदनि जी इज्तिमाही क़ब्रुनि में तदफ़ीन। इसराइली वज़ीर-ए-आज़म फ़ौरी तौर जंगबंदी जो इम्कान रद्द करे छॾियो। अमरीका तरफ़ां पंहिंजे शहरनि खे फौरी तौर ते सरहद वेझो रहण जी हिदायत। कानपुर मां अगवा थियल कोट शाहू थाणे जे एसएचओ समेत 5 अहलकार अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री जो इलाइक़े खे कड़ो बरक़रार। बदनाम ॾोहारी महर बडाणी जतोई 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। सिंध जे निगरान सरकार ओस्मान गनी खे एंटी करप्शन चेयरमैन जे उहिदे तां हटाए छॾियो। ग्रेड 20 जो ऑफिसर ज़ुल्फ़कार अली शाह एंटी करप्शन जो नओं चेयरमैन मुक़ररु। नएं तेरे वेझो जेहाद ॾहाणी तकरार तां मार्जीवेल हिकु ॼणे जो वारहा केनाल मां लाश हथ। मोहम्मद हसन जेहो जो 31 कलाकनि खां पोइ लाश हथ के वियो। धुरनि में छिकताण बरक़रार। वक़्फ़े सां फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका। कंडियारे तालके अस्पताल में विम दौरान ताज़ा ॼावल ॿार तड़पी फ़ौत। हिना कलेरी जे ॼाणनि ॿारनि दमधणी हवाले कयो। एमएस डाक्टराणीअ समेत 7 मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ ख़त लिखी छॾियो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में श्रीलंका ऑस्ट्रेलिया खे कामयाबी लाइ 210 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। श्रीलंकन ओपनर नसाका ऐं पेरेरा जूं शानदार 50 कैंगरूज़ स्पिनर ज़म्पा जूं 4 विकेटूं।